नाज़रीन वाक़िया आगे कंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील इनामी जो चवणु आहे त कराची जे 6 ज़िलनि में 41 रिलीफ कैंपनि में हिन वक़्तु 17,337 मुतासिरनि खे तरसायो पियो आहे। मुतासिरनि खे खाधो दवाऊं ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं पई वञनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शर्जील इनामी चयो त बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि खे रेस्क्यू करणु पहिरीं तरजीह आहे। हुन चयो त ओभर ज़िले में क़ाइम 15 कैंपनि में 8,476 ॿोॾि मुतासिर तरसियल आहिनि। ओला ज़िले जे 6 कैंपनि में 4,248 मुतासिरनि खे तरसायो वियो आहे। सदर चवणु हो त सेंट्रल ज़िले में 2 कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि जिन में मुतासिरनि खे रखियो वेंदो। सूबाई वज़ीर चयो त कोरेगी ज़िले में क़ाइम 2 कैंपनि में 518 मुतासिर तरसियल आहिनि। शर्जील इनामी चयो त मली ज़िले में 9 कैंपनि में 3,287 मुतासिरनि खे रहायो वियो आहे। हुन चयो त क्यामाड़ी ज़िले जे 7 कैंपनि में तरसियल मुतासिरनि जो अंग 808 आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ कराची अब्दुल्ला सोलंगी खां। जी अब्दुल्ला। जी बिल्कुल, इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां जेको कराची में रहियल जेके ॿोॾि मुतासिर आहिनि उन्हनि जी डेटा ऐं अंग अख़बार जारी करे छॾिया आहिनि। कराची जे 6 ज़िलनि में क़ाइम 41 रिलीफ कैंपूं आहिनि। उन्हनि में हिन वक़्तु ताईं 17,337 मुतासिरनि खे रहायो वियो आहे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त बारिश ऐं सैलाब मुतासिरनि जेके रेस्क्यू करण वारी जेकी तरजीह आहे उहा हिन वक़्तु बि जारी आहे ऐं उहा हली रही आहे। जिन त जेको ओभर ज़िले में 15 कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि जिन में 8,476 मुतासिरनि खे रहायो वियो आहे। जॾहिं त ओलह जी 6 कैंपनि में 4,248 ॿोॾि मुतासिर रहनि था। उन सां गॾोगॾु सेंट्रल ज़िले में 2 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि जिन में जेको ईंदड़ मुतासिरनि खे रहायो वेंदो। उन सां गॾु कोरंगी में 2 कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि जिते 518 मुतासिरनि खे जेको आहे रहायो वियो आहे। अहिड़ी तरह ज़िले मलीर जे 9 रिलीफ कैंपनि में 387 माण्हुनि खे रहायो वियो आहे। उहे ॿोॾि मुतासिर आहिनि जेके पंहिंजे ज़िलनि में मुतासिर थियण खां पोइ कराची अची रहिया आहिनि। जीअं त सूबाई वज़ीर इतलात शर्जील इनाम मेमण पिणु चयो आहे त ज़िले क्यामड़ी में 7 रिलीफ कैंप क़ाइमु कया विया आहिनि जंहिंमें मुतासिरनि ऐं सैलाब में जेके मुतासिर आहिनि उन्हनि जी तादाद 808 आहे। घणा स्पेस आहे उन में जेके माण्हू अची सघनि था, जेके मुतासिर आहिनि उहे अची सघनि था, उन्हनि खे रहायो वेंदो। उन सां गॾोगॾु उन्हनि खे जेको आहे त रिलीफ कैंपनि में मेडिकल कैंपनि समेत ॿियूं सहूलियतूं ॾिनी वेंदियूं। जी मेहरबानी अब्दुल्ला आगाह करण लाइ। नाज़रीन वाक़िया आगाह पिया। सूबाई वज़ीर शर्जील इनामी जो चवणु आहे त कराची जे 6 ज़िलनि में 41 रिलीफ कैंपनि में हिन वक़्तु ताईं 17,337 मुतासिरनि खे तरसायो वियो आहे।